माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे ट्यूटोरियल में खुश आमदीद दोस्तों। हिन वीडियो में तव्हांखे कुछ जेके आहिनि से ऑटो शेप या वर्ड आर्ट या जो कुछ एडवांस ऑप्शन आहिनि उहो तव्हांखे सम्झाईंदुसि दोस्तों। पहिरीं ॻाल्हि असां तव्हांखे अॻे मथे जेके ट्यूटोरियल आहे जेको उनखां अॻु में जेको कयो आहे उन में तव्हांखे सम्झायो वियो हो हिकिड़ो फॉर्मेट बिल्कुलु तव्हांखे सेखारियो जंहिंमें शेप जेके मूं एड कया हुआ इंसर्ट कयो शेप कयो ऐं वर्ड आर्ट इंसर्ट कयो। हाणे कुझु इन जा वधीक तव्हांखे ऑप्शन्स सेखारणा आहिनि। हिन में असां तव्हांखे पिक्चर जेका आहे उहो एड करणु आहे उन जा वधीक ऑप्शन बि तव्हांखे ॿुधायो आहे। दोस्तों इंसर्ट में ॾिसोसि शेप में असां को बि शेप असीं एड करूं था। ऐं रेक्टेंगुलर असां शेप एड कयो आहे दोस्तों। हींअर हीअ ॾिसो जेको गाइडलाइन आहे न हीअ ॾिसो हीअ गाइडलाइन आहे दोस्तों। हीअ गाइडलाइन खे ॾिसो छिके पियो ऑटोमेटिक इहो ऑप्शन जेकॾहिं बाय डिफॉल्ट जेको न कोन हूंदो आहे इन ते क्लिक करोसि फॉर्मेट में वञोसि। हीअ ॾिसो अलाइनमेंट में इहो ऑप्शन हूंदो आहे जेकॾहिं स्नैप ग्रिड न कंदो न त ॾिसो हीअ फ्री ईंदो आहे। फ्रीली वरी जेको छा हूंदो आहे असांखे सेट करिणो पाण खे पवंदो आहे लाइन जे हिसाब सां। लेकिन असीं चाहियूं था त हीअ स्नैप करे ग्रिड न वञे करे स्नैप टू कंदा ग्रिड कंदा। हाणे ॾिसो दोस्तों हीअ बिल्कुलु लाइन में ॾिसो सेट करणु कहिड़ो आसान थी वियो आहे। हाँ दोस्तों हिनखे असीं फॉर्मेट करण पर हिनखे जेको फॉर्मेट करण जा असीं ॾिसंदासीं। ॾिसो दोस्तों हिनखे असीं कलर पे हितां खां जेके हिन जा पंहिंजी थीम्स ॾिनल हूंदा आहिनि इन में बेस में फॉर्मेट करे सघूं था या ॾिसो दोस्तों असीं हिनखे हिन में जा ॾिसो शेप जेको फिल बीठो आहे न त शेप फिल में असीं को बि कलर सिलेक्ट करे फिल करे सघूं था। हिन जो जेको हीअ आउटलाइन जेको जो बॉर्डर आहे उहो ॾिसो लिखो पियो शेप आउटलाइन। ॾिसो तव्हां शेप जे आउटलाइन में तव्हां जेको बि आउटलाइन बॉर्डर सेट करे सघोसि था। उन बॉर्डर जी तव्हां जेको वेकर ॾिसो केतिरी वधाए सघो था जेको थी ॾिसो दोस्तों हीअ बॉर्डर तव्हांखे शो थिए पियो था। त दोस्तों इहो बॉर्डर तव्हां कलर जेको चाहियो तव्हां रखो था। ॾिसो थोरो सो जेको चमकीलो कलर रखंदा तव्हांखे वाज़े थिए। ॾिसो पीले कलर जो बॉर्डर आहे ॾिसो हीअ शेप आउटलाइन तव्हां हितां सेट करे सघो था। फिल तव्हां हितां सेट करे सघो था। अञा थोरो एडवांस ऑप्शन में दोस्तों ॾिसो फिल में तव्हां ॾिसो हेठि में लिखो मोर कलर्स मोर कलर मां हितां तव्हां को बि कलर सिलेक्ट करे सघो था एक्स वाई जेड जेको हिन में तव्हांखे शो न पियो थिए जेको हिन में तव्हांखे शो न पियो थिए तव्हां मोर मां सिलेक्ट करोसि। या तव्हां हिन में पिक्चर बि क्रिएट करे सघो था। असीं हिते ग्रेडियंट तव्हांखे ॿुधाईंदासीं ग्रेडियंट छा आहे। ॿ कलर पाण में गॾिजी करे दोस्तों ग्रेडियंट ठाहिनि था। असीं ग्रेडियंट बि असीं सेट करे सघूं था दोस्तों। ॾिसो हीअ जो पंहिंजे कुझु ग्रेडियंट्स ॾिनल हूंदियूं आहिनि असीं चाहियूं था इहा न बल्कि मोर ग्रेडियंट्स हूंदासीं असीं पंहिंजी था सेट करूं। ॾिसो मोर ग्रेडियंट्स दोस्तों पहिरीं जो शेप जो कलर थोरो तव्हांखे चेंज करे ॾींदा छो की येलो न पियो लॻे सुठो पंहिंजो मैचिंग कलर बेस्ट कंदो आहे सूट कंदो आहे। हाणे असीं वेंदासीं शेप में ऐं हिते जेको ग्रेडियंट में मोर ग्रेडियंट में दोस्तों ॾिसो मोर ग्रेडियंट में वञी तव्हां हितां पंहिंजी का बि जेको सो पंहिंजी ग्रेडियंट सेट करे सघोसि था। ही जेके आहिनि सिंधा नोट्स हूंदा आहिनि नोड्स जेके चइजे एड जे करण वारा ठीकु आहे दोस्तों। हिन में तव्हां को बि कलर चेंज करे सघो था। क्लिक करे हीअ ॿुधनि कलर हिन मां तव्हां ब्लैक कलर जेकॾहिं सिलेक्ट कयोसि था दोस्तों ॾिसो ब्लैक कलर। हाणे हीअ जेको विच में जेको शो थियो न इहो आहे रेडियल जेको जो ग्रेडियंट जो टाइप आहे। असीं इन टाइप खे लीनियर जेकॾहिं कंदासीं दोस्तों ॾिसो लीनियर लेकिन छा हिकिड़े कॉर्नर ते लीनियर असीं चाहियूं था त बिल्कुलु हितां खां हिन में ई शो थिए ब्लैक कलर हिते मथे शो थिए दोस्तों। जो एंगल आहे एंगल खे तव्हां चेंज कंदा अचो जेकॾहिं 90 ते रखंदो एंगल त पोइ इहो बिल्कुलु विच में अची वेंदो 70 80 90 ॾिसो दोस्तों 90 ते। हाणे दोस्तों हीअ कलर आहे तव्हां हिनखे हिन नोट जेके हुनखे तव्हां ॾिसो सेट करोसि हेॾां त पोइ इहो ब्लैक कलर ॾिसो मथे चढ़े पियो तव्हांजो ॾिसो ग्रेडियंट ॾिसो के सेट थिए पियो दोस्तों। जेतिरो तव्हां चाहियो हुनखे ग्रेडियंट खे ॾिसो सेट करे सघो था। ब्लैक कलर ॾिसो दोस्तों केतिरो अचे पियो। इन हिसाब सां तव्हां पंहिंजी ग्रेडियंट वग़ैरह सेट करे सघो था दोस्तों। हीअ आहे ग्रेडियंट। तव्हां हिन ते क्लिक करे कंहिं बि नोड ते तव्हां क्लिक करे हितां ऑप्शन जा बदिलाए सघो था। तव्हां वीडियो खे बार बार ॾिसी करे सम्झी सघो था त कीअं चेंज कई आहे। अच्छा हाणे हिनखे ग्रेडियंट खे क्लोज़ था करियो। हीअ ॾिसो दोस्तों असां हिकिड़ो बहितरीनु ग्रेडियंट सेट करे सघंदासीं छा मुंहिंजा फॉर्मेट टूल मां फॉर्मेट टूल जो ॾिसो एडवांस ऑप्शन में अञा तव्हां वेंदो त ॾिसो शेप इफेक्ट में तव्हां वञी सघो था। शेप इफेक्ट में तव्हां ॾिसो प्रीसेट्स हूंदियूं आहिनि त हीअ ॾिसो असां शेप इफेक्ट आहे थोरो ॾिसो असांजो चेंज थी वियो ख़ूबसूरत लॻे पियो। प्रीसेट में ॾिसोसि दोस्तों बैकग्राउंड तव्हां शेप खे ॾिसोसि कीअं पियो चेंज थी वियो दोस्तों। हीअ ॾिसोसि दोस्तों शेप ॾिसो असांखे कहिड़े बेस ते कीअं चेंज करे असांखे इंतिहाई ख़ूबसूरत जेको असां लुक ॾिनो आहे छा में शेप इफेक्ट में वञी शेडो में तव्हां वञी सघो था को बि शेडो ॾेई सघो था। अच्छा पहिरीं प्रीसेट खे असीं नो प्रीसेट कयूंसि था असीं हाणे शेडो अप्लाई करूंसि था सॉरी दोस्तों शेडो अप्लाई करूं था। ॾिसो शेडो में तव्हां ॾिसो हेठो शेड किथे ॾिसणु चाहियो था ॾिसो दोस्तों हीअ शेड ॾिसो
दोस्तों ॾिसो दोस्तों शेड साइड में शेड सूट थिए पियो असीं शेडो खे बि नो था कयूं फ़िलहाल। हाणे वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं ॾिसो रिफ्लेक्शन ॾिसो दोस्तों हेठि बॉक्स जी रिफ्लेक्शन शो थिए थी हेठि रिफ्लेक्ट करे थो ॾिसो दोस्तों। ओके अच्छा हाणे ग्लो ते ॾिसोसि ग्लो छा पियो थिए ॾिसो ॾिसी वठोसि ये जेको मथां आहे रोशनी हिकिड़ी शो थिए थी ग्लो खे बि नो था करियूंसि वरी शेप अञा था कंदा बिवॉल में सॉफ्ट एज में ॾिसोसि तव्हां शेप जा एज जेके आहिनि न उहो सॉफ्ट या हार्ड करे सघो था। एज मीन्स किनारी जेके आहिनि उहे ॾिसो गीलियूं थियनि पियूं इट्स कॉल्ड सॉफ्ट एज। बिवॉल में तव्हां ॾिसोसि तव्हां शेप खे चेक कंदा अचोसि दोस्तों ॾिसो दोस्तों शेप खे थोरो वधीक कंदासीं त बिवॉल वधीक वाधो तॾहिं थिए थो जॾहिं को बि शेप वॾी हूंदी आहे उनखे बिवॉल तॾहिं जेको त वाधो थींदो आहे दोस्तों हे ॾिसी वठोसि हीअ बिवॉल आहे शेप जो। अच्छा खां पोइ 3D रोटेशन में आहे ॾिसो दोस्तों सम्झो हुनखे थोरो नंढो कंदासीं त पोइ असांखे रोटेशन क्लियर नज़र ईंदी सही नमूने। थोरो हिकिड़ो करियोसि था थोरो हिते करियोसि था 3D रोटेशन आहे दोस्तों ॾिसोसि अहिड़े हिसाब सां तव्हां रोटेट सेट करे सघो था हिनमें डबल बिवॉल बि सेट थियल आहे दोस्तों रोटेशन बि सेट थियल आहे जैसे बिवॉल खे नो कंदासीं पोइ जस्ट रोटेशन अची वरी वधीक दोस्तों तव्हां पाण तजुर्बा करे ॾिसिजोसि रोटेशन में बिवॉल इन जो सेट कंदासीं न वधीक ख़ूबसूरत लॻंदो ॾिसो दोस्तों। इन दोस्तों ॾिसो बिवॉल बि सेट थियल आहे रोटेशन बि आहे हाणे दोस्तों हाणे पिक्चर आई थिंक हिन में तव्हांखे करणु खपे लेकिन 7 मिनट जी वीडियो थी वियो आहे पिक्चर जे लाइ नेक्स्ट वीडियो